दोस्तों नौशर फिरोज़ जे भरिसाण नवां जतई रस्ते ते वेंदे सदूजा जे भरिसाण ही प्यारे दोस्त ज़मीर बुर्ड जी इहो ओताक आहे। ॾिसो ओताक जो जीअं दाख़िल थिए जो ॾाढो ख़ूबसूरत मंज़र अंदरि जीअं दाख़िल थिए जो खटूं पियल आहिनि, खटनि ते महिमान वेठा आहिनि, रवाजी कचहरी हली रही आहे ऐं ही सभु दोस्त मेज़बान मौजूदु आहे। हे ॿाहिरां बिल्कुलु ओताक जे ही तव्हांखे नज़र ईंदो मोर पखी ऐं हीअ घड़ा मंझि। हाणे घड़ा मंझि जो इस्तेमालु तमामु घटिजी वियो आहे छाकाणि जदीद दौरु अची वियो आहे ऐं हिते घड़ा रखे पाणी थधो कयो वेंदो आहे ऐं उनखां पोइ हिन ओताक जे ॿाहिरां बीठल ही बर्ड आहे। ॾाढो ख़ूबसूरत मंज़र ऐं बर्ड जी छांव चवंदा आहिनि, बर्ड जी छांव वण चवंदा आहिनि, बर्ड जी छांव घाटी थींदी आहे ऐं वरनि जो बि चवण ई आहे पुराणो क़दीमी वण थो लॻे ऐं जेको ओताक जे ॿाहिरां ई आहे। हीअ ओताक जो मंज़र आहे। हिन तरफ़ लांडी ठहियलु आहे, वॾो सेन ओताक जो ॿाहिरियों मुख्य गेट ऐं हिन पासे वरी वधीक कमरा ठहियल आहिनि ऐं हीअ जेका लांडी आहे इहा क़दीम दौर में लांडी ठाही वेंदी ऐं महिमान नवाज़ी जो हिकिड़ो आला मिसाल मेज़बान जेको आहे ज़मीर ऐं दोस्तनि सां ख़ुशाबिद करे रहियो आहे। हूअं बि जंहिं ओताक ते वञिबो त पहिरां मेज़बान खिली खिकारींदो, बाहूं ॿधी हाल अहिवाल वठंदो, ख़ैर कैफ़ियत दुनिया जहान जी, घर घाट जी, ॿारनि बचनि जी ऐं उनखां पोइ ई वरी थादल जो दौरु शुरू थियो। थादल जेका ज़बरदस्त क़िस्म जी असांजे बहिराणनि में ठहंदी आहे ऐं ख़ूबसूरत नज़र त अचे थी पर हिन जी थधी थींदी आहे ऐं हिन पीअण सां गर्मी जो असरु जेको आहे उहो घटिजी वेंदो आहे। हीअ दोस्तनि सभिनि खे जी महिमान नवाज़ी कई वई अचण सां थादल जा गिलास प्यारे सभिनि जेके महिमान वेठल आहिनि ओताक में ऐं सभिनि खे हीअ थादल जो गिलास आछियो वियो ऐं सभिनि दोस्तनि थादल पी मज़ो माणियो। इन खां पोइ हेठां जॾहिं ॾिसे थो त ओताक जो हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र सां नज़ारो मथां नज़र अचे थो ऐं हीअ ओताक ख़ासि तरीक़े सां ठाही वई आहे। लांडी जेको आहे हिन लाइ माहिर कारीगर हूंदा आहिनि जेके हिनखे ॿधंदा आहिनि ऐं इंतिहाई सलीक़े सां नफ़ासत सां हीअ लांडी तयारु थींदी आहे ऐं उन ई सबबु ख़ूबसूरत नज़र सां अचण सां गॾु थधी हूंदी आहे जंहिंजे करे सख़्तु गर्मीअ बावजूदि बि उते थधाइणु महसूसु पियो थिए ऐं मथां पंखो बहिराणनि में अॼुकल्ह लाइट त न आहे पर हुन बावजूदि बि जेको आहे सो पंखो जेको सोलर ते हले थो जीअं महिमाननि खे गर्मी महसूसु न थिए ऐं सभु महिमान पंहिंजे खटुनि ते वेही कचहरी ड्राउट ठका हाल अहिवाल दुनिया जहान जा ॾेई रहिया आहिनि ऐं तव्हां ॾिसो त हर तरफ़ ओताक में खटूं विछायल आहिनि। माना महिमानदारीअ जो इहो उसूल आहे त ओताक खटुनि सां सजायल हुजे त जीअं बि जंहिं वक़्तु बि महिमान अचनि त उन्हनि खे आराम सां खट मुयसरु थी सघे। खटुनि ते ही टुक जूं रिलियूं विछायूं वयूं आहिनि ऐं जिते दोस्त विहाणनि जी टेक ते वेही ऐं कचहरी जो मज़ो माणे रहिया आहिनि। ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़रु थिए थो ओताकुनि में जिते कचहरी ॾाढो ठका सां गॾु हलंदो रहे थो। हीअ ॾिसो महिमाननि जे वेहण लाइ हिकिड़ी टुक जी रिली विछाई वई आहे। टुक जी रिली हर खट जे पासे में खट ते विछाई वेंदी आहे, मथां विहाणो ऐं हेठे पासे ॾांहुं हीअ रिली हूंदी आहे त जीअं महिमान आराम महसूसु करे। कचहरी खां पोइ हीअ ॿियो दौरु मानी जो शुरू थियो ऐं हीअ बिल्कुलु महिमान नवाज़ी जी ख़ासि ख़ुसूसियत आहे त मेज़बान जेको हूंदो आहे उहो घटि महिमाननि सां गॾु मानी खाईंदो आहे पर तव्हां ॾिसो ज़मीर जेको आहे बुढो उहो महिमाननि खे पाण वेही ताम आछे रहियो आहे ऐं एॾा राणो ॾिसो राणो गोश्त बि घणो थो खाए, ॿाकरे जो गोश्त शौक़ीन आहे लॻे थो ऐं हीअ वरी जिरांडी आहे। जिरांडी बि ॾाढी ज़बरदस्त टेस्ट वारी ठहियल आहे जंहिंमां महिमान खाई ॾाढो लुत्फ़अंदोज़ थी रहिया आहिनि। हीअ ज़बरदस्त खाधा तयारु कयल हीअ ॿाकरे जो गोश्त ऐं घटि मसालनि सां जे घटि मसाले सां गर्मी आहे ऐं राणे वरी ॾिसो वरी राणे चुटको ॾिनो आहे मच्छीअ खे। मच्छी त सभिनि खे वणे पई, गर्मी आहे मच्छी घटि खाइबी आहे पर पोइ उन बावजूदि बि दोस्तनि सुठो चुटको हुनखे ॾिनो। हीअ सिंधड़ी अंब जेके महिमान लाइ ख़ासि पेश कया विया आहिनि ऐं हीअ मच्छीअ जा आइटम
उन सां गॾु लीमो ऐं ही हिकिड़ो ख़ासि आइटम आहे ॿैराड़ी जो। सयूं असांजे ॿैराड़ी मां औरतूं ठाहींदियूं आहिनि हथ ते, ऐं हिन जो ज़ाइक़ो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, ज़बरदस्तु ज़ाइक़ो हूंदो आहे। हीउ हलवो ऐं हीअ मानी जेकॾहिं खाइबी आहे उनखां पोइ मिठाण चवंदा आहिनि ज़रूरी आहे, ऐं उन लाइ सयूं ऐं सयुनि जे मथां जेका मिठाई ठहे थी, मिठाई राणो ॾिसो, राणे ॿाकरे खे बि चुटको ॾिनो, मच्छीअ खे बि चुटको ॾिनो, हाणे सयुनि ते कड़को आहे। राणो खाइण जो शौक़ीन रहियो आहे हमेशह, पर सयूं आहिनि ई न एॾियूं टेस्ट जो केर बि हिन खां रही नथो सघे। मानी खाइण खां पोइ हीअ रवायती अंदाज़ आहे महिमान नवाज़ी जो, त महिमान मानी खाए पोइ जेको मेज़बान हूंदो आहे पाण बि कोंरो खणी ऐं महिमाननि जा हथ धोराईंदो, ऐं आस्ते आस्ते दोस्त जेके महिमान आहिनि उहे हथ धोअंदा, ऐं पंहिंजी जेकॾहिं वेहनि कचहरी के दोस्त करणु चाहींदा आहिनि, के तकिड़ा हूंदा आहिनि तकिड़ा वेंदा आहिनि, हीअ दोस्त मुकलाणी ऐं पंहिंजे मेज़बान खां महिमान दोस्त वठी रहिया आहिनि। ऐं ईअं सिलसिलो हीअ जेका उताक जो हुयो अॼु पूरो थियो, ऐं हीअ उताकूं सदा वसंदियूं रहनि। धाड़ियुनि जे दौर में हीअ उताकूं गैराबाद थी वियूं, पर हाणे इहे उताकूं वरी वसणु शुरू थी विया आहिनि। हर उताक ॻोठनि में कान का उताक हुजे थी जिते महिमान जो अंगु पहुचे थो, ऐं ईअं ई पंहिंजे मेज़बान खां इजाज़त वठी असांजो सफ़र जेको आहे सो अॻिते शुरू थियो। हीअ रस्तो ॻोठ जो रस्तो कचो पको त आहे, पर कचे खां बि ख़राबु रस्तो, छाकाणि त असांजे ॻोठनि में बुनियादी सहूलियतूं न आहिनि। उन बावजूदि बि दोस्त सख़्तु गर्मी में पहुता